ويجعل لكم فرقانا ويكفر عنكم سيئاتكم ويغفر لكم والله ذو الفضل العظيم. وقال الله تبارك وتعالى وما كان الله ليعذبهم وأنت فيهم. وقال الله تبارك وتعالى إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. कतण जी कान करी कतण जी कान करी ऐ सुते साईं हट सुबह ईंदई ओचिती जेका ईद उघाड़न कद जॾहिं सर्दियूं कंदई सॾ मतां सिकी हिक सिंगार लए। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, उलमाए किराम, खुलफाए किराम, इलाके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मुंहिंजे मदीने वारे पीर जा आशिको दीवानो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जा अणगणिया एहसान जंहिं सुहिणे करीम रब तव्हां असांखे इंसान बनायो, छो त ख़ालिका मालिका हर शइ जो पैदा कंदड़, जानवरनि खे बि पैदा कंदड़, जीतन खे बि पैदा कंदड़, अल गरज़ सॼी मख़लूक हर शइ खे पैदा कंदड़, जंहिंखे जीअं पैदा करे उन खां पुछण वारो कोई नाहे, जंहिंखां पुछण वारो कोई नाहे। उन जे दरबार में शुक्रानो अदा था कयूं त मुंहिंजा बेनियाज़ रब तुंहिंजा अणगणिया एहसान जो असांखे इंसान बनाए वरी पंहिंजे महबूब जो गुलाम बनाए। मुझे प्यारा दोस्तों, हकीकत हिन हाल जी ज़ाहिर कयां ज़री लॻे माठ मिर्ग खे डूंगर पवन डरी वञन मच बरी ओबण उबड़े कीन। आशिक़नि जी जमायत, सरकार जे दीवाननि जी जमायत, सादात किराम मौजूद आहिनि, उलमाए किराम मौजूद आहिनि,
इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जेके चंद घड़ियों तव्हां असांखे गॾु वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाए चल पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे महबूब जे इश्क में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि वञन पिया साम्हूं हिकिड़ो कुत्तो पियो अचे। केरु पियो अचे? कुतड़ो। हज़रत बायज़ीद सोने खे ॾिसी करे कुतड़े जे अखियुनि मां लुड़क हलण शुरू थी वई। अल्लाह वारनि जो इहो ई त कमाल आहे जेके आहिनि औलिया अल्लाह जेके आहिनि अल्लाह वारा उहे अल्लाह जी हर शइ सां कीअं प्यार कंदा आहिनि। उन कुतड़े सुणे बायज़ीद साईं ॾे निहारे पंहिंजे ॿोलीअ में कुझु आवाज़ कयो। हज़रत बायज़ीद साईं रोण में शुरू थी वई। संदन जे गुलामनि सुणे बायज़ीद खे रोंदो ॾिसी करे हैरत में पइजी विया। पाण कुतड़े सां मुखातिब थी करे कुतड़े खे फरमायो सुणे बायज़ीद त ॾोह न की तुंहिंजो आहे न की ॾोह मुंहिंजो आहे नेकी न की तुंहिंजी आहे नेकी न की मुंहिंजी आहे सब में अल्लाह जी रज़ा। पाण ख़ैर सां जॾहिं पहुता गुलामनि अर्ज़ कयो त साईं अॼु जानवर सां पिया ॻाल्हायो मामलो छा हुयो? हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त अॼु कुतड़ो चवे पियो त ऐ सोना बायज़ीद मूंखे अॼु ॿुधायो त उहा तव्हांजी कहिड़ी चङाई हुई जेका तव्हांजे पैदा थियण खां अॻु में हुई जंहिंजे करे अल्लाह जे ज़ात तव्हांखे इंसान बनायो ऐं मुंहिंजो कहिड़ो जुर्म हुयो पैदा थियण खां अॻु में जो अल्लाह जे ज़ात मूंखे कुत्तो बनायो। हज़रत बायज़ीद फरमायो न का मुंहिंजी चङाई हुई न को तुंहिंजो जुर्म हुयो या सब मुंहिंजे रब जे कुदरत जी मर्ज़ी आहे जेके जीअं चाहींदो आहे तीअं बनाईंदो। ऐं मुंहिंजा दोस्त ही जेको चेहरो मुंहिंजे बेनियाज़ रब तो असांखे अता फरमायो आहे अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो फलियंज़ुरिल इंसानु मिम्मा खुलिक़ मिम्मा يخرج من بين الصلب والترائب إنه على رجعه لقادر। बटड़े मिनट पाकिस्तानी मशीन गरम थी जेतिरो सिक में वेठा हो अल्लाह करो सिक पूरी थी इंशाअल्लाह सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमायो ऐं मुंहिंजा बानड़ा जेकॾहिं तोखे मां अल्लाह जी ॿी कुदरत नज़र नथी अचे हिकिड़ो कम त कर पंहिंजे पाण ॾे निहार। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुंहिंजा पाना जंहिं वक़्त में सुबुह जो सवेर पंहिंजी सिंजी करे आईने जे साम्हूं बीहंदो आहे पंहिंजे मोड़े खे क्रीम हणी ख़ुश थींदो आहे पंहिंजे चेहरे खे ठाहींदे ॾाढो ख़ुशि थींदो आहे टोपड़ी पाए ॾाढो ख़ुशि थींदो आहे
दिस्तार पाए ॾाढो ख़ुशि थींदो आहे पंहिंजे शागिर्दनि खे हथ हणी ख़ुशि थींदो आहे पंहिंजे सुहारीअ खे हथ हणी ख़ुशि थींदो आहे जेॾी महिल पंहिंजे चहिरे खे ॾिसी मुंहिंजो अल्लाह थो फरमाए ख़ुशि थी ऐं पंहिंजे पाण मां राज़ी थी वञी त मुंहिंजो रब थो फरमाए हिकिड़े मिंट जे लाइ इहो तसवुर ज़रूर कंदो कर त ही हेड़ो सुहिणो चहिरो बनाइण वारो केर मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुंहिंजा बाना जॾहिं तुंहिंजे दिल में इहो ख़्याल ईंदो त ही सुहिणो चहिरो बनाइण वारो केर त पोइ तुंहिंजे दिल में इहो बि ख़्याल ईंदो त जंहिं हेॾो सुहिणो चहिरो बनायो आहे छा बनायो आहे ऐं इंसान जेस ताईं पंहिंजे हक़ीक़त खे न ॾिसंदे जेस ताईं पंहिंजे पाण खे न सुञाणंदे तेस ताईं अल्लाह जे ज़ात जी सुञाणप करे कोन सघंदे गोली तो मुझो खुदा का थिया नमाज़ों तो पढ़ा त पंहिंजे रब खे गोलिया रोज़ा तो रखा त पंहिंजे रब खे गोलिया गोलबो उन शइ खे जेका जुदा थी वेंदी आहे गोलबो उन शइ खे जेका विञाइजी वेंदी आहे गोलबो उन शइ खे जेका कान लभंदी आहे अजीब इंसान तुंहिंजे दिमाग़ जी चूरी आहे उनखे ॻोल्हे रहियो जेका तुझे साह जे रंग खां बि तोखे वेझी आहे ऐं जेका तोखां विसरी वई आहे विञाइजी वई आहे उनखे ॻोल्हे ई कोन रहियो सोच मुस्लमान नौजवान कंहिंखे थो ॻोल्ही पंहिंजे रब खे थो ॻोल्हियां किथे थो रब खे ॻोल्ही रब मके में आना रब मदीने में आना रब मस्जिद में आना रब बनीअ में आना रब बंगलन में आना रब ज़मीन में आना मुझे रब जी ज़ात काथे आहे मुझो खुदा तो में मौजूद जेको तो में मौजूद उनखे ॻोल्हे रहियो आहे ऐं तो पंहिंजो पाण जेको विञाए छॾियो आहे उनखे ॻोल्हण जो तसव्वुर ई कोन थो करी इहो ई फ़र्क़ु आहे औलिया अल्लाह में ऐं असां आम इंसाननि में औलिया अल्लाह पंहिंजे पाण में छाती पाईंदा आहिनि पोइ जॾहिं पाण में छाती पाईंदा आहिनि त यार पोइ उन्हनि खे पाण में मिली वेंदो असां पाण खे कोन ॻोल्हियो आहे पाण खे कोन ॾिठो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब जे फरमायो ऐ मुंहिंजा बाना जॾहिं तूं पंहिंजे पाण खे ॻोल्हण शुरू कंदे तॾहिं ॻोल्हण शुरू कंदे जॾहिं तोखे पंहिंजे हक़ीक़त जी ख़बर पवंदी हक़ीक़त जी ख़बर कीअं पवंदी मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मुंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे तरफ़ रुख़ कर अल्लाह मुंहिंजे ज़ात मुंहिंजे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो सुहिणे क़ुरान करीम जे तरफ़ रुख़ कर अल्लाह जे फरमाए तो मुंहिंजे क़ुरान करीम खे पढ़ ऐं समझण जी कोशिश कर जॾहिं अल्लाह जे क़ुरान खे पढ़ंदासीं बेनियाज़ रब तोखे असांखे ॿुधाए रहियो आहे सुम्म ख़लक़ना नुतफ़त अलक़तन فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين
कॾहिं पंहिंजे जान ते गौर त कर। इन सूंह खे ॾिसी मस्त थियण वारा इन सूंह जे हक़ीक़त ते गौर कर। जवानीअ खे ॾिसी मस्त थियण वारा इन जवानीअ जे हक़ीक़त ते गौर कर। ज़िंदगीअ खे ॾिसी मस्त थियण वारा इन ज़िंदगीअ जे हक़ीक़त ते गौर कर। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए पंहिंजे हक़ीक़त ॾे निहारी दे त तुंहिंजे करीम रब जी कुदरत तुंहिंजे साम्हूं ईंदी त कीअं ग़लीज़ पाणीअ मां तुंहिंजे बेनियाज़ रब उनखे लोथड़ी बनाए लोथड़ीअ मां मांस बनाए मांस में हड्डियूं बनाए हड्डियुनि मां वजूद बनाए तोखे तैयार करे पंहिंजे रूह खे हुक्म ॾेई तुंहिंजे वजूद में दाख़िल करे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए सोच त छा मूं तोखे रब चोॾीअ जो चंड बनाए मोकिलियो आहे। ऐं मुस्लमान कॾहिं पंहिंजी तख़लीक़ जी तरफ़ गौर कर त तोखे सभु हक़ीक़त सम्झ में अची वेंदी। उन पाणीअ जे कतरनि मां एॾनि पलीत पाणीअ जे कतरनि मां जो कपड़नि खे लॻनि कपड़ा न वणनि जिस्म खे लॻे जिस्म न वणे। सोच त सही मुंहिंजे बेनियाज़ रब जी तख़लीक़ मुझे अल्लाह जो पावर मुझे अल्लाह जी कुदरत ने गौर त कर त अहिड़े गंदे पाणीअ मां जेको जिस्म खे लॻे जिस्म न वणे कपड़नि खे लॻे कपड़ा न वणनि ऐं वरी जेॾी महिल ठाहण वारे उन गंदे पाणीअ मां अहिड़ो चोॾीअ जे चंड खां वधीक शहज़ादो बनाए छॾियो जो गलीअ में हले त दुनिया ॾिसंदे दंग रहिजी वञे। इहा कंहिंजी कुदरत आहे चओ मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी। मुझो बेनियाज़ रब जेको इन गंदे पाणीअ मां हेॾो अज़ीम इंसान बनाइण ते क़ादिर आहे। ॿुधा उहो मुंहिंजो रब तुंहिंजे मुश्किल खे हल करण ते क़ादिर आहे या नाहे। अज़ीज़ाने मन औलिया अल्लाह जे अक़ीदत ॾे निहार औलिया अल्लाह जे तरीक़े ॾे निहार। याद रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीन